जी नाज़रीन, ॿिए पासे अवांखे ठटे मां ख़बर ईंदासीं। ठटे में पुलिस हिक ॻोठ में रात जे वक़्तु चढ़ाई कई। उन बाबति अवांखे ॿुधायूं पिया त बुखारी पाड़े में रात जे वक़्तु चढ़ाई करे औरतुनि ते तशद्दुद ऐं फायरिंग करण वारे मामले बाबति अवांखे अपडेट कयूं पिया। पंवर बिरादरी जो मुतासिर औरतूं ऐं नौजवान पुलिस ख़िलाफ़ दरख़्वास्तूं ॾियण लाइ सेशन कोर्ट पहुची विया आहिनि। ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। प्यार जो परणो कंदड़ जोड़े जी बाज़ियाबी बहाने पुलिस बुखारी पाड़े में चढ़ाई कई हुई। ठटे में बुखारी पाड़े में रात जे वक़्तु चढ़ाई करे औरतुनि ते तशद्दुद ऐं फायरिंग करण वारे मामले बाबति अवांखे अपडेट कयूं पिया। पंवर बिरादरी जो मुतासिर औरतूं ऐं नौजवान पुलिस ख़िलाफ़ दरख़्वास्तूं ॾियण लाइ सेशन कोर्ट पहुची विया आहिनि। प्यार जो परणो कंदड़ जोड़े जी बाज़ियाबी बहाने पुलिस बुखारी पाड़े में चढ़ाई कई हुई। ठटे में बुखारी पाड़े में रात जे वक़्तु चढ़ाई करे औरतुनि ते तशद्दुद ऐं फायरिंग करण वारे मामले बाबति अवांखे अपडेट कयूं पिया। पंवर बिरादरी जो मुतासिर औरतूं ऐं नौजवान पुलिस ख़िलाफ़ दरख़्वास्तूं ॾियण लाइ सेशन कोर्ट पहुची विया आहिनि। अपडेट मालूम कंदासीं। असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे KTN न्यूज़ रिपोर्टर महबूब बिरोही। जी महबूब, छा अपडेट्स आहिनि? जी, ठटे में रात देर सां आदि महल ठटे थाने जी SHO कादिर बख्श बहरानी जी अॻुवाणी में पुलिस अटालनि ठटे जे बुखारी महले में चढ़ाई करे औरतुनि ते तशद्दुद कयो ऐं पंवर बिरादरी जे नौजवाननि खे, जंहिंमें कामरान ऐं इमरान उनखे खंडे खणण जी कोशिशि कई। उनजी मज़ामत ते फायरिंग करे ॾिनी, जे सबबु अलाए ख़ौफ़ हिरास फैलिजी वियो ऐं काफ़ी देर ताईं जेके शहरी जेके आहिनि ऐं पुलिस विच में छिताइण वारी सूरताल बरक़रार रही। जंहिंखां पोइ मीडिया टीम जे पहुचण खां पोइ पुलिस जेका वापसि हली गई। उन मौक़े ते फायरिंग जेका कई वई हुई, खोल जेके आहिनि शहरियुनि बि हथु करे वरिता आहिनि। उन खां पोइ हिन वक़्तु जेके मुतासिर औरतूं आहिनि पंवर बिरादरी जूं, उहे सेशन कोर्ट ठटे पहुची वयूं, जिते उन्हनि SHO ऐं ॿियनि पुलिस अहलकारनि जे ख़िलाफ़ दरख़्वास्त ॾियण लाइ वकीलनि सां मशवरो करे वरितो आहे। उन्हनि चवण आहे त पुलिस बिला जवाब असांजे घरनि ते चढ़ाई कई आहे, जॾहिं त हिकु नौजवान जोड़ो जेको प्यार जो परणो कयो, जेके संदन पाड़े में रहंदड़ आहिनि, उन्हनि सां संदन को बि तल्क न आहे, पर पुलिस बिला जवाब संदन घरनि ते चढ़ाई करे चादर चौधेवारी जो तकर इस्तेमालु कयो ऐं औरतुनि खे वारनि मां गले तशद्दुद करे जेका आहे संदन ॿिनि नौजवाननि खे खंभण जी कोशिशि कई। जेका पोइ मज़ामत ते जेका आहे पुलिस फायरिंग करे अलाए कंहिंमें दहका पके छॾियो। इहो राति देर ताईं इहो जेको पुलिस जो इन इलाइक़े में कड़ो बरक़रार रहियो। जेका पोइ मीडिया टीम जे पहुचण खां पोइ पुलिस वापसि हली गई। जेतोणीकि नौजवान जेको आहे इमरान ते जेको इल्ज़ाम आहे, उनते केस वग़ैरह बि दाख़िल थियल न आहे। उनखे हिकु ॾींहुं अॻु में वासन पुलिस वटि जे हवाले कयो हो। जांच खां पोइ पुलिस उनखे क्लियर करे छॾे ॾिनो हो, पर हिकु दफ़ो देर राति देर सां पुलिस घरनि में काए कई। जेके औरतूं आहिनि या मुतासिर जेके शहरी आहिनि, उनजो इल्ज़ाम आहे त SHO जेको आहे उहो नशे जे हालत में हो ऐं गालगंड करे रहियो हो। न ख़बरदार प्राइवेट माण्हू बि संदन घरनि में घिरी आया, जंहिंजे ख़िलाफ़ इस्राफ़ा एहतियाज बढ़ियल आहिनि। इन वक़्तु उहे सेशन कोर्ट में ठटे में औरतूं पहुतल आहिनि, जिते दरख़्वास्त दाख़िल कराई कई वञे पुलिस जे ख़िलाफ़ जेका FIR दाख़िल करण लाइ, जंहिंखां पोइ उहे मकई प्रेस क्लब पहुची एहतिजाज कंदी। जी महबूब बिरोही, अपडेट लाइ अवां जी वॾी महिरबानी। सिंध हाई कोर्ट में